मौजूद साथियों, जी सिंधु देश महान जीअं त तव्हांखे ख़बर आहे त रिसेंटली भाउ गनी ऐं भाउ सरमन जे लाइ जेके एहतजाज थिया ऐं जेके मुज़ाहिरा थिया उन्हनि में वॾे में वॾो हथ सिंधु नेशनल कांग्रेस जे चेयरमैन सारंग साहब जो आहे एंड आई रियली अगेन एप्रिशिएट हिम। ऐं ईअं न आहे त सिर्फ़ु सिंध में हुननि जो आवाज़ उथारियो वियो बल्कि ॿाहिरि ममालिक जस्ट लाइक मॉस्को यूके जर्मनी वग़ैरह में बि हुननि जे लाइ काफ़ी जाखोड़ काफ़ी जदोजहद कई वई। ऐं मूंखे हिन ॻाल्हि जी तमामु घणी ख़ुशी आहे एंड आई रियली प्राउड ऑफ माई सिंधी पीपल्स त हुननि एतिरो साथ ॾिनो गनी जो ऐं सरमन जो। पर अगरि असां चऊं त हे मामिलो हिकु ट्रेंड थी वियो त कुझु ग़लति न हूंदो ऐं ईअं न आहे त सिर्फ़ु सिंधियुनि खे ट्रेंड फॉलो करणु घुरिजे, पर ईअं आहे त तव्हांखे सिंध जे ॿियनि मज़लूमनि माण्हुनि खे बि ॾिसणु घुरिजे जेके काफ़ी सालनि खां काफ़ी महीननि खां गुम कयल आहिनि। सो मां चाहियां थी त तव्हां सिर्फ़ु गनी ऐं सरमन खे न ॾिसो पर सिंध जा जेके ॿिया माण्हू आहिनि जेके डिफरेंट तंज़ीमुनि जा डिफरेंट माण्हू डिफरेंट जॻहियुनि तां गुम थी चुका आहिनि उन्हनि जे लाइ बि आवाज़ उथारियो। जस्ट लाइक असांजा जेके क़ौमी सफ़र जा काफ़ी साथी हुआ जेके असलम खैरपुरी साहब जे तंज़ीम सां रिलेटिव हुआ जंहिंजो नालो गाज़ी ख़ान आफ्ताब डिगारी मोहसिन मंगसीस हमीद सिंधी ऐं मुज़म्मिल चन्नो हुयो। सो मां चाहियां थी त तव्हां इन्हनि सभिनीनि जे लाइ बि एहतजाज कयो ऐं वधि खां वधि उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो। ईअं न आहे त तव्हांखे सिर्फ़ु ट्रेंड फॉलो करिणो आहे ऐं जेका सो वीडियोस वग़ैरह ठाहिणा आहिनि। मां वकीलनि खे बि रिक्वेस्ट थी कयां जेके डिफरेंट तंज़ीमुनि जा डिफरेंट माण्हू आहिनि जेके लीडर्स आहिनि उन्हनि खे बि रिक्वेस्ट थी कयां त वधि खां वधि उन्हनि जे लाइ बि आवाज़ उथारियो। डोंट फॉलो द ट्रेंड। थैंक यू सो मच एवरीवन।